अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। इस्लामाबाद में मकानी चूंड कराइण वारे फ़ैसिले ते एडवोकेट जनरल इस्लामाबाद जो रद्द अमल साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट जो मुख़्तसिर फ़ैसिलो आइन ऐं कानून जे उबतड़ लॻे थो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। संदसि इहो बि चवणु आहे त घटि अरसे में फ़ैसिले ते अमल नथो थी सघे। एडवोकेट जनरल जो चवणु आहे त अहिड़ो फ़ैसिलो न ॾियणु घुर्जे जंहिं ते अमल न थी सघे। इस्लामाबाद में मकानी चूंडूं कराइण वारे फ़ैसिले ते एडवोकेट जनरल इस्लामाबाद जो रद्द अमल साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे इस्लामाबाद हाई कोर्ट जो मुख़्तसिर फ़ैसिलो आइन ऐं कानून जे उबतड़ लॻे थो। घटि अरसे में फ़ैसिले ते अमल नथो थी सघे। संदसि चवणु आहे त अहिड़ो फ़ैसिलो न ॾियणु घुर्जे जंहिं ते अमल न थी सघे।